अपडेट के खे अहम ख़बर है। फील्ड मार्शल आसिम मुनीर की सदारत हेठ 270 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में ऑपरेशन बनियानुम मरसूस ऐं खुजदार जी शहीदन लाइ फातिह पढ़ी वई। खुजदार हमले में 4 मासूम ॿार ऐं 2 शहरी शहीद थिया। ISPR जो चवणु आहे खुजदार में किरियल कार्रवाई भारतीय पुठभराई में प्रॉक्सीज़ कई। कोर कमांडर जो चवणु आहे अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कोर कमांडर्स तरफ़ां हक़ जे जंग जे शहीदन खे ख़िराज पेश। ख़बर अवां सां शेयर कयूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सदारत हेठ 270वीं कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में ऑपरेशन बनियानुम मरसूस ऐं खुजदार जे शहीदन लाइ फातिह पढ़ी वई। खुजदार हमले में 4 मासूम ॿार ऐं 2 शहरी शहीद थिया। ISPR जो चवणु आहे खुजदार में किरियल कार्रवाई भारतीय पुठभराई में प्रॉक्सीज़ कई। कोर कमांडर्स तरफ़ां हक़ जी जंग जे शहीदन खे ख़िराज पेश।